بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي أسانج برنامج جيكو هروز إن شاء الله لنونتي تأملات قرآنية. هي سوا 37 हिसो उन में इंशा अल्लाह अॼु थोरो बयानु कंदासीं। ऐं जीअं त ख़बर अथव असीं सदाईं कंहिं न कंहिं आयत जे बारे में पोइ उन जो तर्जुमो तफ़सीर कंदा आहियूं ऐं उन जा मौजिज़ा जेके हूंदा आहिनि त असांखे कुझु क़ुर जी पंहिंजी सम्झ थिए। छो जो अलाह ताला असांखे हुकुम करे थो लियदब्बरू आयात, अलाह साईं चए थो मूं क़ुर नाज़िल कयो, तव्हां क़ुर पढ़ो ऐं सम्झो ऐं उन जी तदब्बुर कयो, उन जी सोच कयो। सिर्फ़ु ईअं विर्द वांगुरु माण्हू रुॻो पढ़े ऐं टुप सम्झे न त हिन जो मक़सदु छा आहे, हिन मां अलाह साईं असांखां छा थो चाहे, अलाह जो हिन जो असां लाइ छा लाइ मोकिलियो आहे, किथे मोकिलियो आहे, कॾहिं मोकिलियो आहे, छाजे लाइ मोकिलियो आहे, इहो ख़बर न हूंदी त इंसान जो ईमान कोन वधंदो, सवाबु मिलंदुसि पढ़ण जो। तो अलाह ताला इंशा अल्लाह असांखे अॼु हिमत ॾिए त असीं कंहिं आयतुनि जो थोरो तर्जुमो बि कयूं ऐं उनजी माना बि ॾिसूं। ऐं अलाह साईं घणा दफ़ा क़ुर में असांखे इन शइ जो चए थो त चए थो लियदब्बरू आयात, वरी चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन। अलाह साईं चए थो छो नथा क़ुर खे सम्झनि, अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, जा दिलनि ते ताला लॻी विया अथनि तॾहिं कोन था सम्झनि। सो अलाह साईं ॾाढो इताब बि ॾिए थो, वरी जिते बार बार चए थो तदब्बुर कयो, सोचे सम्झे पढ़ो, दिलि सां पढ़ो, हिन जी तमाउन कयो, हिनखे सम्झो क़ुर खे। पर इंसान जेको आहे न सदाईं क़ुर त सदाईं पढ़े पियो, पर असांखे हिते ख़बर कान थी पए त हिन जी माना छा आहे। छो जो असांखे टाइम कोन्हे त किताब खोले वेही हुननि जो माना जा उन तर्जुमा जा जेके उन में हींअर मौजिज़ा निकिरनि था आख़िरी टाइम में। क़ुर हिकिड़ो वॾो अलाह जो मौजिज़ो आहे। तो अॼु असांखे आयत जेकी आहे इहो आहे झुड़ जे बारे में, झुड़ जे बारे में। तो उहे आयत इंशा अल्लाह जेके बि आयतूं झुड़नि जे बारे में आयूं आहिनि उहे पढ़ंदासीं। अलाह पहिरियां त आख़िरी सिपारे सूरत नबअ में अलाह ताला चए थो वअंज़लना अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअंज़लना मिनल मुअस्सिराति माअन सज्जाजा। सूरत नबअ 14 आयत। वअंज़लना मिनल मुअस्सिराति माअन सज्जाजा। अलाह साईं चए थो ये मुअस्सिरात, जीअं न कंहिं शइ पोइ निपोड़बो आहे, कपिड़े खे धोई पोइ ज़ोर सां निपोड़बो आहे त उन मां पाणी निकिरे, इहो मुअस्सिरात, उनखे जीअं निपोड़बो आहे। झुड़ जे बारे में ॻाल्हि अलाह साईं करे थो, माअन सज्जाजा, पाणी घणो उन मां तव्हां ॾे अचे थो। हाणे इन जो अलाह ताला असांखे क़ुर में चए थो त जीअं न निपोड़बो आहे, कपिड़े खे धोई पोइ निपोड़बो आहे ज़ोर सां, त चए थो त जे इन जेकी झुड़ आहे उन जो इहो ई आहे त जीअं निपोड़बो आहे त पाणी ॻड़ंदो ॻड़ंदो उन मां निकिरंदो। सो झुड़ बि ईअं आहे। ऐं ॿियनि जॻहनि ते झुड़ जूं तमामु घणियूं वाक़िया आहिनि, उहे ॿुधायो था असां जेके तक़रीबन 9 आयतूं आहिनि क़ुर में, 9 जा 10 थींदियूं त जेके झुड़ जे बारे में त बारिश कीअं थिए, कीअं थो लहे पाणी, ऐं उनजी अलाह ताला असांजे इंसाननि जे मथां नेमत उहा बि इंशा अल्लाह सभई ज़िक्र कयूं था। पर मेन शइ असांजी इहा आयत आहे त वअंज़लना मिनल मुअस्सिराति माअन सज्जाजा। इन आयत ते अॼु सर्च थींदो। ॿी जॻह ते जेकी सूरत अर-राअद में अलाह साईं चए थो हुवल्लज़ी युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़न व तमअन व युनशिउ अस्सहाब अथ-थिक़ाल। अलाह साईं चए थो त उहो अलाह जेको तव्हांखे झुड़ में ॾेखारे थो, बर्क़ जंहिंखे असीं छा चवंदा आहियूं सिंधी में खिवण ऐं गोड़। अलाह साईं चए थो तव्हांखे मां इन झुड़ मां खिवण ऐं गोड़ उहो तव्हांखे उन झुड़ मां ॾेखारियां थो। तव्हां मूंखां डिॼो ऐं मूं ॾे मूं में अर्ज़ कयो। ख़ौफ़न व तमअन व युनशिउ अस्सहाब अथ-थिक़ाल। ऐं झुड़ ॻरा ॻरा जेके आहिनि इहे चए थो अलाह ताला मां थो इन जे पैदा कयां। काफ़ी आयतुनि में ॿी आयतुनि में चए थो त वही तमुरु मर्र सहाब, जीअं न झुड़ कीअं थो हले, ॻरो बि हूंदो पर पाणी सां भरियल हूंदो त ॾिस हली वेंदो। ॿी जॻह ते चए थो त सख़र बैन अस्समाइ वल अर्द लआयात। इहे आयतूं जेके सूरत अल-बक़रा में सूरत अल-आराफ में माफ़ कजो, वहुवल्लज़ी युरसिलु रियाह बुशरन बैन यदि रहमतिही हत्ता इज़ा अक़ल्लत सहाबन थिक़ाला। अलाह साईं चए थो त हवा अलाह ताला मोकिले थो त झुड़ खे हलाए थी, ऐं झुड़ वञी समुंड मथां वरी पाणी छिके थो, पोइ उहो ॻरो थो थिए। हत्ता इज़ा अक़ल्लत सहाबन थिक़ालन, चए थो सफ़ा ॻरा थी वेंदा, भरिजी वेंदा पाणी सां। सुक़नाहु लिबलदिन मय्यत, कंहिं मुअल मुल्क ॾे मूं मोकिलियो त हाणे उते फअंज़लना बिहिल माअ, उते जिथे पाणी जी ज़रूरत हूंदी
उते उते यानी उते जिथे पाणी जी ज़रूरत न उते मां हिन झुड़ खे मोकिलियां थो त उते बारिश पए अख़रजना अख़रजना बिही मिन कुल्ल समरात कज़ालिक नुख़रिजुल मौता लअल्लकुम तज़क्करून चए थो मुअल मुल्क ॾे खारो पाणी ॾिस अलाह साईं समुंड मां कढे थो वरी उहो मिठो थो थी वञे वरी अलाह साईं उनखे अलाह जो हुकुम सां चए थो फलाणे मुल्क ॾे वञ उते बारिश थी पए उहो ज़मीन में पाणी थो पए वरी उते मेवातूं थियूं निकिरनि कुल समरात हर फ्रूट निकिरे थो भाॼी निकिरे थी बनियूं थियूं थियनि अलाह साईं चए थो कज़ालिक नुख़रिजुल मौता तव्हांखे जंहिंमहिल मुअल बि हूंदो ज़मीन में ईअं मां तव्हांखे कढंदुसि जीअं ही वण ज़मीन मां निकिरे थो इहो हिकिड़ो अलाह साईं असांखे मिसाल ॾिनो आहे इन शइ जो ही सूरत नूर में बि अलाह साईं हिते चयो आहे त अलम तर अन अल्लाह युज़्जी सहाबन सुम्मा युअल्लिफु बैनहुम चए थो अलाह साईं चए थो तव्हां ॾिठो कोन्हे त झुड़ अछो थो वञे वरी भरिजी अचे थो वरी ॿियो बि अछे झुड़ ख़ाली झुड़ सां मिले थो त वरी उन्हनि जी झुड़ जे मिलनि था त उन्हनि जे विच में बाहि थी निकिरे यानी खिवण जा गोड़ फ़तरल वदक़ यख़रुजु मिन ख़िलालिह ॾिसी त उन्हनि जे विच मां ॼण की बाहि थी निकिरे या बिजली थी निकिरे इहे असीं सभु ॾिसूं था ثم يؤلف بينه فيخرج فيصيب به من يشاء अलाह साईं चए थो उहा झुड़ जा उहा जेकी खिवण मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंजे मथां किराया या बिजली मई छा उहे असरिफ़ आम मई छा जंहिंखे बचाए थो अलाह साईं बचाए उन खां हिकु सन बरक़ यذهب بالابصار अलाह साईं चए थो इहो जेकी खिवण तव्हां ॾिसो था अहिड़ी तेज़ आहे जो केरु चङी तरह ॾिसे त हुनजी नज़र ख़तम थी वेंदी यानी नज़र जो नूर वेंदो हलियो अहिड़ी यानी तेज़ आहे ॿी जॻह ते बि अलाह साईं चए थो अल्लाहु الذي يرسل الرياح فتثير سحابا فيبسطه في السماء अलाह झुड़ मोकिले थो ऐं पोइ आसमान में विछाए थो छॾे जीअं चाहे वेजअलहु किसफ़ा ऐं उन्हनि में ॾिसंदे त ईअं जीअं जबलनि जा टुकड़ा टुकड़ा हूंदा फ़तरल वदक़ यख़रुजु मिन ख़िलाल ॾिसंदे त उन्हनि जे विचां खिवण गोड़ कीअं थी निकिरे फ़इज़ा असाब बिही मन यशा मिन इबादिही उनजी मर्ज़ी आहे कंहिंजे मथां किराए बिजली या इहा खिवण इदा हुम यस्तबशिरून जे परे खां उनखे झुड़ खे ॾिसंदा त ॾाढो ख़ुशि थींदा इहो अलाह जो आयतूं इन जी झुड़ जे बारे में ॿी बि जॻह ते अलाह ताला ज़िक्र करे थो सूरत फातिर में त चए थो अल्लाहु الذي अरसल الرياح فتثير سحابا فسقناه إلى بلد ميت असीं चए थो त झुड़ खे मां हुकुम कयां थो त वञ ऐं हीउ पाणी जेको आहे कंहिं मुल्क में जंहिंखे पाणी जी ज़रूरत आहे बलद मय्यत मुअल मुल्क ॾे वञ अहयैना बिही الأرض بعد موتها ज़मीन मुअल हुई पर पाणी उनजे मथां लथो कज़ालिक النشور त उहा ज़मीन ज़िंदा थी वई जीअं तव्हां क़यामत ॾींहुं जीअं तव्हांखे मां उथारींदुसि साॻी शइ इहा जीअं ज़मीन में तव्हां ॾिसो था त पाणी बारिश पए थी त पोइ वरी सावक कीअं थी थिए टब कीअं था निकिरनि वण कीअं था निकिरनि इहे थोरो असां ॿुधायूं त क़ुर में ॾिसो न जे सूरत अल-बक़रा में 164 में अलाह साईं हिन झुड़ जो ज़िक्र कयो वरी सूरत अर-राअद में 12वीं आयत में वरी सूरत नमल में 88 नंबर वरी सूरत अल-आराफ में 57 वरी नूर में 43 ईअं तक़रीबन 9 दफ़ा या 10 दफ़ा क़ुर में मूं ॾिठो आहे त अलाह ताला झुड़ जे बारे में असांखे ॿुधाए थो ऐं सम्झाए थो त तव्हां ही शइ सम्झो हीउ झुड़ जेको आहे अलाह जे तरफ़ां हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं इहो मौजिज़ो आहे कीअं हींअर झुड़ जे न हिकिड़ी पकी शइ हुजे त जहाज़ उन मां अंदरि न घिड़ी सघे पर हींअर जहाज़ में तव्हां जेको चढ़ियो हूंदो त ॾिसंदो त जहाज़ उन झुड़ मां अंदरां बि घिड़ी थो वञे वरी ॿिए पासे बि निकिरे थो यानी का शइ लॻेसि बि कान थी आहे सफ़ा जीअं न कपह थींदी आहे जीअं न ज़रा ज़रा हवा जा बर्फ़ जा थियनि ईअं जहाज़ में सिर्फ़ु शीशे में सभु को ॾिठो हूंदो जंहिं चढ़ियो हूंदो जहाज़ में त जीअं न फुड़ा फुड़ा पाणी जा हूंदा आहिनि ईअं पर ॾिस कीअं पाणी खे खणे थो ऐं वरी हले थो हवा में हले थो ॻरी शइ थींदी आहे त हली न सघंदी आहे पर हीउ ॾिस अलाह जो हुकुम सां कीअं थो हले कोई मौजिज़ो अलाह जे तरफ़ां त उहो ॾिसो जबलनि वांगुरु अलाह साईं चए बि थो त झुड़ जेको जबल आहिनि पर ॾिसो जहाज़ उन विच में कीअं था घिड़नि वरी निकिरनि मथां लहनि वरी हेठि लहनि त उनखे असरु कोन थो थिए अलाह साईं इहा बि हिकिड़ो मौजिज़ो करे छॾियो छो जो जे झुड़ हिकिड़ी पकी शइ हुजे हा जॾहिं बि कंहिंजे मुल्क जे मथां झुड़ हुजे त उन में जहाज़ न लही सघंदो न चढ़ी सघंदो फासी पए आहे पर इहो बि न ॾिसण अलाह साईं केॾो करीम आहे रहीम आहे हुनखे ख़बर आहे त इंसान कंहिं टाइम में जहाज़ ठाहींदा निकिरंदा उथंदा त झुड़ पाणी सां भरियो पियो हूंदो जहाज़ हुन जे विच मां लंघंदो त हुनखे रुकावट न थींदी इन में उलमा जो चवणु आहे त इहे खिवण जेकी या घोड़ जेकी पाकिस्तान में चवंदा आहिनि त किरे थी किथे ऐं इन में एॾी त बिजली जी ताक़त आहे जो हद न आहे उलमा चवंदा त इहे
पहिरां जेके अंग्रेज़नि जा आलिम हुननि कोशिशि कई त इन ते कंट्रोल कयो त असांखे ॾाढो फ़ाइदो ॾेई वेंदो। पर हुन ॾिठो त असां वटि जेकी लाइट आहे, जेकी असां वटि 120 वोल्ट आहे या 220, 110 आहे या 220 वोल्ट हूंदी आहे लाइट। पर ही जेकी नंढड़ी खिण जंहिंखे मिशन सां ही ॾिसी सघिया अंग्रेज़ त हिन में केॾी ताक़त आहे। खिण इहा जेकी बाहि जेकी आसमान जा बिजली जेकी किरे थी, त जेकी हुन नंढड़ीअ जो हुननि क़यास कयो, मिशनूं रखी छॾनि त उन जो ॾिसूं त इन में केॾो पावर आहे ऐं आहे बि सेकंडनि जो। पर ॾिसो न अलाह जी कुदरत, अलाह साईं इन में केॾो पावर करे छॾियो आहे। हू त चवंदो इहो जेको नंढड़ी जेकी बिजली किरी हिकिड़ी मशीन जे मथां हुननि ॾिठो त उन जो 3000 खां मथे वाट बिजली में पावर आहे। हाणे इहो वॾे जो नथा ॾिसी सघनि छो जो हिननि जूं मशीनूं फाटी पवंदियूं। हीअ नंढे में नंढी हिननि उन जो चेक कयो त ॾिसो ॾिठनि त केॾी हिन में पावर आहे। जे कंहिं जबल ते किरे त जबल खे फाड़े थी छॾे, कंहिं वण जे मथां किरे थी वण खे ॿ हथ करे थी छॾे, इंसान खे जे मथां किरे थी त पोइ इंसान मुश्किल थो बचे। सो एॾो हुन में वॾो पावर आहे। पर हाणे ॾिसो इहो छा आहे, छो जो ज़रात चवनि था जेको झुड़ जो हिकिड़ो ख़ाली झुड़ अचे थो, ॿियो भरियल झुड़, उहो जिथे मिलनि था उते छाटूं थियूं पैदा थियनि। ईअं जीअं हथ सां तूं पंहिंजे हथनि खे मिलाए ऐं ज़ोर सां हथनि खे हलाईंदे न त ॾिसंदे त हथनि में विच में बिजली पैदा थी थिए ऐं गरम थी था वञनि हथ। उहो कंहिं कपिड़े खे हथु लाईंदे छाटर लॻंदई। इहा ई साॻी शइ इंसान जी अलाह साईं क़ुर में असांखे ॿुधाए थो, फ़यख़रुजुल वदक़ु मिन ख़िलालिही, हिननि जे विच मां बाहि निकिरंदी, झुड़ सां मिले थो, उहो हिननि जा ज़रात जेके नंढा नंढा मिलनि था त पोइ इहा शइ पैदा थी थिए। इहा मौजिज़ा आहिनि अलाह जा क़ुर में, इंशा अलाह ॿुधायूं था सभई। हिननि उलमा जेके अंग्रेज़ इन्हनि ॾिठो त जेके झुड़ पाणी सां छिके समुंड मां भरे ऐं निकिरे थो ऐं हले थो, नंढिड़ो हिकिड़ो झुड़ उन जो हुननि कोशिशि कई मिशनुनि पंहिंजनि सां त इन्हनि जो ॾिसूं त इन जे केॾो वज़न आहे, इन में केॾो बार आहे। त इन नंढड़े झुड़ में उन्हनि जो यानी कोई मिशनुनि सां ॾिठुनि त उन जो वज़न थो थिए 1,000,000 टन, यानी 10 लख मण। ऐं टन मण पाकिस्तान जो मण 40 किलो खे चवंदा आहिनि, टन चवंदा आहिनि 1000 किलो खे। त यानी हू चवनि पिया 10 लख टन हिकिड़े इन नंढड़े झुड़ जो वज़न थो थिए। जबल, छो जो अलाह साईं छा चयो, जिबालन, जबल आहिनि बिल्कुलु, यानी कंहिं जबल खे बि तोड़नि हा त एतिरो वज़न कोन थिए हा जो नंढे जबल खे तोड़नि हा। पर हीउ ॾिस पाणी खणी ऐं हले कीअं थो, हले बि थो हवा में, ऐं असीं उनजे विच मां जहाज़ में लंघूं था त असांखे लॻे बि कोन थो। ॾिसो न अलाह जी मौजिज़ा, अलाह जो कुदरत। अलाह साईं जेॾीमहिल चाहे त काती न हलंदी, अलाह जेॾीमहिल चाहे त बाहि न साड़ींदी। हीअ अलाह साईं चए थो सभु शइ मां तव्हांजे लाइ कई आहे, हर नेमतूं मां तव्हांजे लाइ, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। अलाह साईं चए थो मुंहिंजियूं नेमतूं तव्हां ॻणींदो त कॾहिं न ॻणे सघंदो। ॾिसो अलाह जूं नेमतूं केॾियूं आहिनि, का शइ में पाणी विझ या हवा या कपिड़ो हूंदो त बि उन में तूं उन विच मां लंघंदे त फासंदे। हीउ एतिरो 10 लख टन हुजे, टन में 1000 किलो, त उहो एतिरो पाणी खणी उहो झुड़ हले बि थो ऐं हीअ नंढड़े जहाज़ में उनजे विचां लंघनि बि था। कीअं था उन मां टुपनि, कीअं थो लंघिजे, इंसान जे सोच खां ॻाल्हियूं वॾियूं आहिनि। छो इहे हिकिड़े अलाह जा मौजिज़ा आहिनि, ख़ालिक मालिक जेको आहे। ऐं इहो पाणी केॾे खणी थो वञे, खारो समुंड पाणी मां खणे थो, वरी उहे अलाह जी कुदरत सां इन झुड़ में साफ़ थो थिए, मिठो थी थो वञे। ऐं किथे किथे बर्फ़ या ज़रा लाॻीतो बर्फ़ वांगुरु टुकड़ो बि नथो किरे किथे, त माण्हुनि खे, मुंहिंजे ॿारनि खे तकलीफ़ ईंदी, नंढा नंढा ज़रा थी किरंदो। इहो अंग्रेज़नि जा उलमा सोचनि था त इहा बर्फ़ जाम थी थिए मथे, जे न हिकिड़ो वॾो ॻड़ो थी वञे 2 सेर या 3 सेर, त माण्हुनि जे मथां किरे त माण्हू मरी पवनि। घरनि जे मथां किरे त जीअं न बम किरंदो आहे ईअं किरंदो। पर अलाह साईं हुनखे इहो बि न करिणो, नंढड़ा नंढड़ा ज़रा थी किरे त जीअं इंसाननि खे तकलीफ़ न ॾिए, दुनिया खे नुक़सान न थिए। त ॾिसो न केॾा मौजिज़ा आहिनि झुड़ में, इंसान सोच खां ॿाहिरि आहे। एतिरो इंसान जे सोचींदो वेही त इहो पाणी जा ज़रा खारो थो थिए, वरी आसमान ॾे थो वञे, वरी उहो झुड़नि में साफ़ थो थिए, वरी उहो जो लहे थो त रस्ते में ई अलाह साईं हुनखे बर्फ़ जा ज़रा करे थो छॾे, त वरी उहो नंढा नंढा किथे किथे त जीअं पाउडर थींदो आहे बर्फ़, ईअं किरंदो। किथे नंढा थोरा ॿेर जहिड़ा बि थियनि था ॻड़ा, ॿेर खां नंढा, त ईअं छो ज़मीन ते किरनि लाॻीता जे किरंदा त ज़मीन तबाह थी वेंदी, ख़तमु थी वेंदी। त अलाह साईं इहो ॾिसो केॾो न अलाह इंसान ते रहम थो करे, कंहिं ते वधि में वधि जिथे बर्फ़ हूंदियूं किरनि, किथे ग़ैर मुस्लिमनि जे मुल्कनि में।
काफ़िरनि ते बि रहम थो करे, उन्हनि खे बि अलाह साईं ॾिए थो, उन्हनि ते बि अलाह उन्हनि खे बि रोज़ी ॾिए थो, उन्हनि ते बि रहम करे थो। छा असां मुस्लमान कलमे पढ़ण वारा मुवाहिद जेको तौहीद कयूं था, अलाह खे सतायूं था, असां ते रहम कोन कंदो अलाह साईं? सो इंसान अलाह जे रहमत में सोचे, अलाह में सोचे। हिते अंग्रेज़नि जा इल्मनि जो हिकिड़ो सोलो ॾाढी कोशिशि हुई त झुड़ जेको पाणी सां भरिजी निकिरे थो त असीं उनखे पंहिंजी ताक़त सां वॾे जहाज़नि में पखा आंदनि त इन झुड़ खे पंहिंजे ॿिए कंहिं शहर ॾे खणी वञूं, जंहिंखे चाहियूं। त ॾाढा ज़ोर लथनि, ॾाढा ज़ोर, त हुननि छो त इहा शइ तमामु ॾुखी आहे ऐं ॾाढी कोशिशि कयनि त इन झुड़ खे ॿिए कंहिं पासे ॾे टारे वञूं, नथो थिए। त हुननि खे ख़बर पई त ही कंहिंजे हुकुम सां थो हले, कंहिंजे हुकुम सां थो हले, ऐं हली हली जंहिं मुल्क जे मथां, जंहिं शहर जे मथां हुनखे वसिणो आहे उते ई थो वसे। त ॾिसो त जेके ग़ैर मुस्लिम आहिनि, अलाह खे के मञींदा आहिनि, उहे चवनि पिया त ही अलाह जे हुकुम सां थो हले, हली के अलाए केतिरा हज़ारनि जा हज़ार किलोमीटर कटे, पर उन शहर जे मथां अची बीह रहंदो ऐं उते मींहुं वसाईंदो। ऐं ॾिसो त पाणी केतिरो थो खणे, हींअर के टैंकी भरे माण्हू थोरो रोड खे छंडकारो ॾींदो त पाणी टैंकी ख़तमु थी वेंदी, पर ॾिसो केतिरो पाणी खणे थो। त हिननि हिसाब कयो त किथे किथे झुड़ जो ज़मीन खां जेको मथे ऊंचाई आहे त 3000 यानी मीटर ज़मीन खां मथे आहे। ऐं ॾिसंदा त वेकर, इहो जो नंढो झुड़ जेको हुननि हिसाब कयो त उहो 3000 हुनजी वेकर बि एॾी आहे। इहो ॾिसो अलाह जे हुकुम सां हवा आहे, कपह वांगुरु आहे, ऐं वञी पाणी खणे थो, केॾो न अलाह साईं यानी असांजे लाइ मौजिज़ा थो करे। त इंसानो ॾिसो, सम्झो, ईमान आणियो त अलाह साईं चए थो सहाबन सिक़ाल, झुड़ आहिनि पर ॻरा आहिनि ऐं हलनि था, ऐं केॾो मींहुं वसे थो। ॾिसो न, किथे 3 ॾींहं 4 ॾींहं वसे बि थो, कहिड़ो हुनखे मदद बि थी मिले पोयां, जो हुनजो पाणी अञा बि थो अचे, पाणी खुटे कोन थो। केर बि इंसान इहो रुॻो सोचण में त बि परेशान थी वेंदो, न सोचे सघंदो त हीउ पाणी कीअं थो अचे। अंज़लना मिनल मुअसिरात माअन सज्जाजा, असां ॿी जॻह चए थो मां थधो पाणी तव्हांजे लाइ लाहियां। थधो कहिड़ी फ्रिज जे मथे जो उन में थधो थिए। ॾिसो न, अलाह जा मौजिज़ा अणखुट आहिनि। इहो ॾिसी इंसान वरी बि अलाह खे कोन था मञनि। ॾिसो न, अलाह जो चवण नथा कनि। अलाह साईं तुंहिंजे लाइ कहिड़ी शइ न कई आहे? ज़मीन तुंहिंजे लाइ सिधी कई, ज़मीन में तोखे अंदरि पाणी रखे ॾिनई, हीउ जेको मींहं जो पाणी वञे थो, अलाह साईं ॿी को आयत हिकिड़ी इंशाअल्लाह उनजो बि ज़िक्र कंदासीं, त ज़मीन में अंदरि मां पाणी खे रखे छॾियो आहे तव्हांजे लाइ, त तव्हां खूह कोटरनि मां पाणी कढो, जीअं न त ज़मीन जे सुकी वञे पाणी त इंसान किथे जी सघंदो। बोर कयो था, मशीनियूं हलायो था, ज़मीन में पोख पोखियो था, इहो पाणी जेको अलाह साईं आसमान मां लाहे थो, वरी ज़मीन खे चए थो हेठि तव्हां तूं रखे छॾ, त मुंहिंजा बाना वरी खोटनि पाणी में पीअनि बि, वरी उहो कमकार बि कनि, ॿनियूं बि खेती बि कनि। इहे सभई इंसान जे लाइ अलाह ताला हर शइ करे छॾियो आहे, ऐं क़ुर में ॿुधाए बि थो। अलाह ताला असांजे क़ुर में ॿुधाए छॾे थो हर शइ, त मां हीउ तव्हांजे लाइ कयो आहे, हीअ शइ तव्हां चए थो इन तअुद्दू निअमतल्लाह, त मुंहिंजूं नेमतूं तव्हां ॻणे बि न सघंदो, ऐं असां हुनजो चवणु नथा कयूं। अलाह सां ज़िद, अलाह ते नाराज़गी, वरी अलाह ते एतिराज़। ॾिसो न इंसान केॾो जहूद आहे, इंसान आहे छा? इहे झुड़ खे हलाए थो, इहो जो वरी तुंहिंजे लाइ बारिशूं थो लाहे, केॾीमहिल हाड़, केॾीमहिल सियारो, केॾीमहिल बारिश, इहो केर बि तुंहिंजे लाइ करे। इंसान सभु इहे नेमतूं अलाह जो तुंहिंजे मथां आहिनि। ऐं वरी के माण्हू अलाह खे ई मञनि कोन था, हे चवनि था कुदरत सभु शइ ईअं बसि थिए थी पाण ई। के मुल्हिद आहिनि, उहे चवंदा अलाह त आहे कोन, इहे शयूं कीअं थियूं हलनि। असांखे त अजब थो लॻे त इंसान अजब ख़तमु कोन थींदो। त इहो ई पाणी आहे, समुंड केॾो न चहिरो पाणी आहे, पर अलाह साईं ॾिस आसमान में खणे थो हिनखे, हवा ते उहो मिठो थींदो थो वञे, मिठो थींदो थो वञे। ऐं अंग्रेज़नि जा जेके सर्च आलम कनि था, चवनि था इहा झुड़ समुंड, इहो जेको समुंड पाणी जेको झुर छिके थो, विच में इनखे जेके हवा लॻे थी न, इहा हवा में हू लूणु कढी थो छॾे हिन पाणी मां, लूणु कढी थो छॾे पाणी मां, ऐं हू लूणु वरी समुंड में थो करे साफ़ थी पाणी मथे वञे थो। ॾिसो न, इन सॼे कौन खे केरु थो हलाए, केरु थो हलाए। ऐं असांजा इंसान अञा इहो बि नथा मञनि त इहे अलाह जो ख़ालिक मालिक जेको आहे इहो सभु शइ इहो बि थो करे। वाजिब लक या इंसान, इंसान केॾो न फरमान आहे, अलाह खां परे आहे। इहे मौजिज़ा ॾिसे बि थो, ग़ैर मुस्लमान उहे मञनि बि था, उहे कलमो बि था पढ़नि। असांजा मुस्लमान चवनि था यार बसि छॾ, छा निमाज़, छा रोज़ो, छा अलाह रसूल जो चवणु,
बसि जेको थियणो हूंदो थी वेंदो, बसि सभु छॾे ॾे सभु ॻाल्हि खे। जंहिं ख़ालिक मालिक तोखे इहा सिहत ॾिनी आहे, अखियूं ॾिनियूं आहिनि, पेर ॾिना आहिनि, तुंहिंजो खून जान में उन जे चवण सां बि थो हले, तुंहिंजी दिलि उन जे चवण सां बि थी हले, तुंहिंजा गुर्दा उहे खून में ज़हर वारा कढनि, तुंहिंजो पितो बि थो हले, सभु शइ केरु बि थो हलाए। तोखे ताक़त आहे हिकिड़ी शइ खे हलाई, हिकिड़ी रग बंदि थी वञे, छा हशर थो थिए, दुनिया जा डॉक्टर नथा उनखे चालू करे सघनि। त ॾिसो इंसान इहो सभु कुफुर न आहे त छा आहे। अजब तो हींअर ॾिसूं त अलाह ताला क़ुर में हर जुड़ जो नालो धार रखियो आहे। 900 साल असांखे क़ुर में अलाह ताला जुड़ जा नमूना बि ॿुधाए छॾियो। किथे अलाह साईं चए थो सहाब सिकाल, ॿिए चइबो थी जबलनि वांगुरु, ॿियो चए थो अलमुज़न वलमुअसिरात वलकस्फ, ऐं किथे अलगमाम। अलाए केतिरा नमूना क़ुर में असां जिन महिल पढ़ूं था त मुख़्तलिफ़ चए थो वेजाल हो किसफ़ा फतरल वदक। अलाह साईं हर जॻह ते जुड़ जा बि नमूना असांखे ॿुधाए छॾियो आहे। हाणे इहे अंग्रेज़ हाणे चवंदा त हीउ जुड़ जेको आहे ख़ाली जुड़ आहे, हिन जो रंग जेको आहे हिन में पाणी न हूंदो आहे, हिन में सिर्फ़ु गोड़ हूंदी आहे, हिन में सिर्फ़ु हीवण हूंदी आहे, हिन में इन्हनि जो सभिनि जो अलाह ताला असांखे 1400 साल अॻु में ॿुधाए छॾियो। त इहे हिननि जा नाला अथव। हिन में पाणी आहे, जेको गदक हूंदो उन में पाणी आहे उहो विसंदो, ऐं जेके ॿियो हूंदो आहे उहो जेको सफ़ा कारो हूंदो उहो उन में अज़ाब आहे इंसाननि जे लाइ, उहो अलाह जी कावड़ जे करे हाणे तबाह कंदो कंहिं न कंहिं मुल्कनि में। सो ॾिसो न त अलाह ताला इहे सभु शइ इंसान खे ॿुधाए छॾियो आहे। हाणे हींअर इल्मुल हदीस जेको अचनि था, हींअर जेके नवां आलिम निकिरनि था उहे बि था चवनि त इहे बिल्कुलु नालो असीं मटाए बि नथा सघूं, इहो ई नालो असांखे मिले थो जेको अलाह ताला असांखे ॿुधाए छॾियो। इहो ई आलिम चवनि था त इहो जेको असांखे अजब थो लॻे त पाणी जिन लाॻी थो लही पए छणी पए, भई असांजा जबल बि कोन सही सघंदा, इहो सभु तबाह थी वेंदा, ज़रा ज़रा थी वेंदा। इहो जो पाणी एतिरो खणे थो, जहिड़ो इहो उछलाए थो कणो कणो, हिन लाॻी थो किरे त छा असरु थींदो, को माण्हू जहिड़ो रहंदो। इहे उलमा अंग्रेज़ जेके आहिनि ग़ैर मुस्लिम, उहे चवंदा त जबल जे मथां किरे इहो पाणी सॼो जबल खे ज़रा ज़रा करे छॾींदो। छा इंसान जा जानवर जवान न बचंदो, पर अलाह जे रहमत सां ॾिसो फुड़ी फुड़ी थी करे किरे, ऐं मुख़्तलिफ़ टेमनि ते, त इंसाननि खे तबाही न थिए। बहरहाल असां जीअं असीं दोस्तनि खे चयो त असीं दोस्तनि खे तंग कोन कंदासीं, मुख़्तसर करे असां ॿुधाईंदा आहियूं। इहो वॾो इल्मु आहे, तमामु समुंड आहे, इंसान जे वेही सोचींदो ॿुधंदो त हिननि जा छा छा चवण आहिनि, छा अलाह ताला क़ुर ॿुधाए छॾियो। त असां यानी एतिरो ज़हनी असांजो एतिरो कोन्हे, सो असीं मुख़्तसर करे मौजिज़ा ॿुधाए अलाह जा क़ुर में जुड़ जे बारे में, वअंज़लना मिनल मुअसिराति माअन थज्जाजा। सो इंशाअल्लाह वरी ॿी के मौजिज़े सां ॻाल्हाईंदासीं। अॼु क़िसो जेको आहे असांजो, तो सहाबी हिकिड़ो हो जिन महिल जंग बदर लड़ाई ते निकितो, त उहो सहाबी जेको रिवायत करे थो अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु अन्हु, चए थो बैनमा अना वाक़िफ़ु फ़ी सफ़, नबी करीम असांखे तयारु करे लेनू करे बदर जी लड़ाई में तयारु थी बीठासीं, त मां जिन महिल तयारु लेन में बीठुसि त ॾिठुमि त साॼे पासे हिकिड़ो नंढो छोकिरो बीठो आहे, 11 12 15 सालनि जो या 14 सालनि जो एतिरो हुजे। वरी जे खाॿे पासे में ॾिठुमि त नंढिड़ो छोकिरो बीठो हुजे, त उहो अब्दुर्रहमान चए थो त मां पियो चवां त मुंहिंजे को भरिसां को वॾो दिलेर हुजां, को वॾो मुसालो हुजां, जंग आहे अॻियां 1000 माण्हू आहिनि काफ़िर, असीं 314 माण्हू आहियूं। सो हज़रत अब्दुर्रहमान थोरो परेशान थियो, त चई त थोरो बसि असीं तयारु थियूं पिया, असां नबी करीम असांखे तयारी करे पियो जंग जे लाइ, त हिकिड़ो छोकिरो जेको मुंहिंजे लटनि मां छिकी, ऐं उन मूंखे लटनि मां छिकी चई त या आम फ़ग़मज़नी अहदुहुम, हथु हणी मूंखे चई त या आम, ओ चाचा, हल तारिफ़ अबू जहल, तूं अबू जहल खे सुञाणी? त हिन अब्दुर्रहमान बिन औफ चयो त तूं अबू जहल खे छा कंदे, हू त वॾो आफ़त आहे हिकिड़ो वॾो। त हिन ॿार नंढड़े पुछियुसि त तूं मूंखे रुॻो ॾेखारिजां जे सुञाणी अबू जहल, मदीने जा छोकिरा हुजनि न, अबू जहल खे कोन सुञाणनि मके वारनि खे। त हिन चयुसि नाम वमा हाजतुक, छा खपे अबू जहल मां? त हिन चयुसि, हिन छोकिरे चयुसि कि तूं या इब्न अखी, छा कंदे मुंहिंजा भाई टिया, तूं छा कंदे अबू जहल खे, त वॾी आफ़त आहे। त हुन चयो त मूंखे ख़बर पई त इहो मके में साईं खे गारियूं ॾींदो हो, साईं नबी करीम खे गारियूं ॾींदो हो, ऐं मूंखे मां रुॻो हुनखे ॾिसां, मूंखे रुॻो ॾेखार त इहो आहे त मूंखे अलाह जो कसम जा मां मरां जा हिन खे मारियो। ॾिसो केॾी सहाबनि जी नबी करीम सां मोहबत हूंदी, केॾी न हू चवंदा नंढो ॿार आहे, ॾिस चए थो त वल्लाहि ला युफ़ारिक़ु अहदुन अहदह,
जे मां ॾिसां त जाम मामरां जा हिन खे मारियनि, छो जो असांजे साईं खे मके में गारियूं ॾींदो हो। ला रअयतु ला युफारिक़ु सवादी सवाद, जा मुंहिंजो पाछोलो जेको ख़तमु थिए या उन जो पाछोलो ख़तमु थिए। हत्ता यमूतुल अजल, तकिड़ो जेको असां मां हूंदो उहो अॻ में मरंदो। इहो अब्दुर्रहमान बिन औफ खे हुन नंढड़े छोकिरे चयो। अब्दुर्रहमान चयो त यार मूंखे दिलि जा थी त ही दिलेर आहे को वॾो आहे त नंढड़ो पर हाणे दिलेर आहे वॾो। चई बसि अञा ईअं चई बसि मां सिधो थी बीठुसि, वरी ॿिए मूंखे खमीस मां छिकियो त हुन बि गमज़न इल आख़िर, हुन बि छिके मूं ॾे। चई या आम अबू जहल खे सुञाणी? हुन चयुसि हा मां सुञाणांसि, मां मके जो आहियां। त हुन चयो त तूं छा कंदे? चई मां ॿुधो अथई साईं खे मके में गारियूं ॾींदो ऐं तकलीफ़ूं ॾींदो, त मां चवां थो त इनखे मां ॾिसां त मां इनखे न छॾींदुसि, जाम मां मरां जा इहो मरे, सॼे साईं खे मके में तकलीफ़ ॾिनियूं। त हीउ चईंसि ठीकु आहे मां तोखे ॾेखारींदुसि। ईअं चुपड़ी करे बीठो त जंग जंहिंमहिल शुरू थी त अब्दुर्रहमान बिन औफ चयो मां परे खां ॾिठो, हू आफ़त हो वॾो ॾुघो हूंदो। त हिननि ॿिन्हिनि छोकिरनि खे, हिन खे बि चई त उहो इहो जेको ॾुघो आहे ॾिसी थो न, अछो सफ़ा मिटू ॻाढ़ियूं। चई हा, चई इहो अथई जेको जंहिंजो पुछी थो। वरी ॿिए खे बि ॿुधाई त उहो इहो अथई जंहिं माण्हू जो तूं पुछी पियो, अबू जहल। त चई त मां ॿिन्हिनि खे ईअं ॾिठो त जीअं न बाज़ उॾामंदा आहिनि, तेज़ कंहिं शइ शिकार ते किरंदा आहिनि, त ईअं वञी हुन पंहिंजे तरारुनि सां ॿई को हेॾां को हेॾां ॿियनि माण्हुनि कोन ॾिठनि त सिधो ॿिन्हिनि जूं तरारूं अबू जहल जे पेट में लॻियूं, पेट में अंदरि घिरी वियूं। हुननि खे बसि हिननि जूं ॿई तरारूं हुन जे पेट में लॻियूं। हुनखे ख़्यालु ई कोन थियो त नंढा ॿार बि मूंसां विढ़ंदा या मूंखे मारींदा। त ॿिन्हिनि जूं तरारूं पेट में लॻियूं। अबू जहल आफ़त हो किरी पियो ज़मीन ते। त ही तरारूं खणी जल्दी साईं ॾे वियासीं, नबी करीम ॾे। छोकिरा नंढड़ा हा, ॾाढी ख़ुशी सां वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभु हो अॻ में चयो, या रसूल अल्लाह मूं अल्लाह जेको तोखे गारियूं ॾिनो अल्लाह जो दुश्मन हुनखे मूं मारियो आहे। हुन चयोसि या रसूल अल्लाह मूं मारियो थमांसि? त हुन नबी करीम ॿिन्हिनि खे चयो त तव्हां पंहिंजे तरारुनि खे उघियो आहे? त हुननि चयो न या रसूल अल्लाह। चई ॾेखारियो तरारूं। ॾिठिन त ॿिन्हिनि तरारुनि में रतु हुजे, खून हुजे। नबी करीम ॿिन्हिनि खे चयो किलाकुमा क़तल, किलाकुमा क़तल। त ॿई जेके इहे सहाबी नंढड़ा सैफ़ी, चई त तव्हां जेको कमु कयो तमामु वॾो कयो आहे। इहे अम्र बिन जमूह जा औलाद आहे। इहे रिवायत साहिब बुखारी में आहे। त ॾिसो अबू जहल खे बि कंहिं वञी पहिरियां धक, जल्दी कोन मोह, उहा वरी अब्दुल्लाह बिन मसूद हुनखे पूरो कयो, वॾी आफ़त ई। पर ॾिसो न नंढड़ा ॿारनि खे बि नबी करीम सां केॾी मोहबत हूंदी, ऐं उन्हनि ॿिन्हिनि बि पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में, पर नबी करीम में फिदा वञी हुननि कई। त हाज़ा ॾिसो त हुननि जूं केॾी दिलि हूंदी। असां हींअर निमाज़ ते नथा उथी सघूं, जा तौहीद नथा सिखूं, जा इल्मु सिखण जे लाइ असांखे टेम न आहे। तौबा, ॾिसो अलाह साईं असांखे हिदायत ॾिए, जीअं न त असां आख़िरत में अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं। هذا والله أعلم، صلى الله عليه وسلم.